कराची के मुख़्तलिफ़ इलाक़नि में सिंधियुनि ऐं पठाणनि तरफ़ां अमुन रैलियूं कढियूं वयूं। सिंधी पठाण भाई भाई जा नारा हया विया। SS न्यूज़ के रिपोर्टर शाहिद अली कोराई मूजिब गुलशन हदीद वारे इलाइक़े में सिंधियुनि ऐं पठाणनि जी गॾियल अमुन रैली कढी वई। रैली मलीर प्रेस क्लब पहुती जिते मुल्क जो झंडो फड़कायो वियो। बे पासे सिंधी वसिंधी भिटाईआबाद धणी बख्श ॻोठ राशदी ॻोठ ऐं बलोच चौक के रहवासियुनि पारां सिंधी पठाण अमुन रैली कढी वई। पाकिस्तान पीपल्स पार्टी, तहरीक इंसाफ, तहरीक लबेक, जमात इस्लामी ऐं मकानी चूंडुनि में हिस्सो वठंदड़ आज़ाद उम्मीदवारनि समेत सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि तोड़े इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई। रैली भिटाईआबाद पुलिस चौकी खां शुरू कई वई, जेका मेन बाज़ार मां थींदे शादी खान चौक पहुती, जिते अॻुवाणनि पारां रैली खे ख़िताब कयो। अॻुवाणनि जो चवणु हो त असांखे अमुन खपे थो। असां पाकिस्तान में रहंदड़ सभई पाण में भाइर आहियूं। मुल्क दुश्मन अनासरनि खे ॿुधाइण था चाहियूं त सिंधी पठाण पाण में मोहबत कंदड़ आहिनि। खैन बि विढ़ाए नथो सघिजे।